अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 ऑगस्ट अनारू 11:15 थिया आहिनि। लाइट वियल आहे ऐं स्प्रे पेंट जेको कुझु बचियो हो उहो मां हिननि सिरनि खे पेंट करे छॾियो आहे। ऐं हेतिरे नंढड़े टच सां इलाही सारो फ़र्क़ु पइजी वियो आहे। ऐं इन्हनि इलाही सारे प्लांट्स जी मां सफ़ाई कई आहे अॼु। ऐं उनखां अलावा जेके बि हिते पुराणा बेकार हुया बूटा शयूं ऐं प्लास्टिक जा नंढा नंढा ग्लासिस हुया जंहिंमें मां प्लांट्स पोखींदी रहंदी आहियां, उहे सभु ख़ाली करे सुकल पन कढी सफ़ाई करे छॾी आहे मां हिननि जी। ऐं हिननि में मुंहिंजे हिनजी मिटी इलाही घटि थी वई त हिन में मिटी विधी आहे, सड़े पियो, फ्रेश मिटी हिन में विधी अथमि। ऐं हिननि जा बच्चा जेके हुया हिन स्पाइडर प्लांट जो बि ऐं हिन जो बि उहे कटिया अथमि हिननि सभिनीनि जा। त उन्हनि खे पाणी में पिसाए रखी आई आहियां त जीअं उन्हनि जो रूट्स निकिरनि त मां उन्हनि खे ॿीहर पोखियां। हीउ जेको हुयो मुंहिंजो हिते मनी प्लांट, हिन में आर्च ठाही हुअमि हिकिड़ी, त उन में ऑलमोस्ट उन जा पन त सॼा किरंदा पिया वञनि, शाखूं सुकल बचियूं, त उहो मां सभु कटे आर्च बि हटाए छॾी। ऐं हाणे तव्हां ॾिसंदव त हीउ पहिरियों खां ई हिते बि हिकिड़ो नंढिड़ो पन ऐं हितां बि हिनजी ग्रोथ स्टार्ट थी वई आहे। त उहो मां हुनजा बेकार पन कढी छॾिया। हिननि सभिनी मां सफ़ाई कई अथमि, माना गंद कढणु जेको बि सुकल पन वग़ैरह हिन जी बि मां सफ़ाई कई आहे। ऐं हिन में ॾिसो वरी हिकिड़ी निम थी फुटे आहे, त उहो ई प्लांट जंहिंखे मां पहिरियों अलाए छा पई सम्झां, पोइ उहा ख़बर पई त अंग्रेज़ी निम हुई। त इहे ॿी अंग्रेज़ाणी अलाए चाइनीज़ अलाए जैपनीज़ मुंहिंजे घरु आई आहे। सो फ़िलहालु मां हिनखे हिते ई छॾियो आहे। हिनजी केयर कंदमि, पाणी वाणी ॾींदमि। जे सर्वाइव करे वई, थोरी वॾी थी वई त वरी ॿिए कुंडीअ में शिफ्ट कंदीमांसि। जे अञा बि बची वई त फाइनली हिनखे बि ॿाहिरि हणंदमि। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। अॼु मां हिते काफ़ी सारो कमु कयो आहे। ऐं हीअ जेको अच्छा हीअ हुई आर्च जेका मां ठाही न हीअं हिन वायर में, त उहा मां कढी छॾी। वायर त कम जी आहे, ज़ाहिर वरी यूज़ थी वेंदी आहे। हे जेके शइ आहे इहा मुंहिंजी लॻल हुई हिते, हितां मां इहा हटाए हे तोतो हणियो आहे। हे तोतो मूंखे सादिया गिफ्ट ॾिनो हो। सादिया मुंहिंजी वॾी नुंहुं त भॼी पियो हो हिन हितां। कल्ह मां हिनखे ॻंढण लाइ रखियो, हाणे ॻंढिजी वियो त मां वरी सोचियमि इहो हिते ई सूट थो करे हिन सॼे सेटअप में। तो आस्ते आस्ते इनशाला चेंज कंदी रहंदमि। ऐं सुबुह खां रिली वग़ैरह कोन सिबी आहे, हालांकि दिलि ॾाढी फतके थी। ऐं हींअर मासी कमु थी करे अंदरि, उहा वेंदी त वरी मां पंहिंजा कम शुरू कंदमि इनशाला। तेसिताईं बंदि लाइट में मां हिते काफ़ी सारियूं सफ़ाइयूं करे चुकी आहियां। ऐं हिन आर्च मां बि जेके मनी प्लांट जा कुझु साफ़ु सुथरियूं हिकु ॿ शाखूं निकितियूं, ज़ाहिर आहे उहे कटणियूं पयूं मूंखे, त उहे कढियूं अथमि। उहे वॉशरूम में सिंक में रखी आई आहियां बेसिन में, त लाइट ईंदी त धोई पोइ उन्हनि खे बि किथे ठिकाणो ॾींदमि। सो बसि इहा सूरत हाल आहे। ऐं स्प्रे जूं बॉटल्स हिते पयूं आहिनि, उछलाइणियूं आहिनि। हे अख़बारूं बि पयूं आहिनि। मां सोचियमि त अञा रेड मूं वटि हिकिड़ी बॉटल बाक़ी आहे, त साॻियूं अख़बारूं जीअं मां उन में यूज़ कयां, हर ॿियूं न कढां। त हिननि जा जेके ढक मां कढी रखंदमि, इहे कमु ईंदा। बाक़ी बोतलूं त ख़ाली थी वियूं आहिनि, उछलाइणियूं आहिनि। ऐं हीअ बि जेको आहे न, हिनखे मां कीअं यूज़ कंदमि किथे न किथे, उहो तव्हांखे पोइ ॾेखारींदमि मां जॾहिं मां हिनखे हैंग कंदमि, टंगींदमि या कुझु बि मां हिन जो डेकोरेशन कंदमि। सो हीअ मुंहिंजी प्यारी हथौड़ी इलाही साल पुराणी पंहिंजे टूल बैग मां कढी आई आहियां। सो हाणे हलूं था अंदरि। लाइट त कोन्हे, खीर वीर काढ़े छॾिया अथमि। अल्हम्दुलिल्लाह सभु बाग बहारियूं लॻी पियूं आहिनि, शौक़ु आहिनि मुंहिंजा। हिते बाल्टी पाणी जी भरी पई आहे। इहो कम वारी बाईअ खे चयो अथमि त ॿाहिरिनि प्लांट्स में थोरो थोरो विझी अचे। रोज़ु मां सोचींदी आहियां बारिश थींदी, बारिश कोन थींदी आहे, मां पाणी बि न ॾींदी आहियां ॿाहिरि। सो बसि उन्हनि खे इहो ईअं ई बाल्टी वारो सिस्टम थो हले। अञा इलाही ॾींहंनि खां मां हिननि खे जेको आहे पाइप विझी पाणी कोन ॾिनो आहे। सो जुड़ आहे फस्ट क्लास, हवा थधी आहे, राति जो सीउ थो थिए। मां त अॼु त पंहिंजी रिली सुराण खे चमु कढी आहे, मथे कबट में पई त वॉक करणु वेंदी आहे, त मां हुनखे चयो मुंहिंजी रिली खणी अचां, त राति जो मुंहिंजी रिली खणी आई। एसी हलाइण जो सवाल ई पैदा नथो थिए। मां कमरे जी दरी बि बंदि करे छॾींदी आहियां, राति जो हवा एॾी थधी थी वेंदी आहे, कमिरो ईअं बिल्कुलु यफ थी वेंदो आहे। चादर में मूंखे इलाही ॾींहंनि खां सीउ पियो थिए। अॼु कोशिशि कयां थी तव्हांखे ॾाढो ॾेखारण जी। हे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो साए रंग जो ॾाढो, जेसि ताईं पको थिए। पका बि थींदा आहिनि त ॻाढ़ा न थींदा आहिनि, ईअं हल्का मेरे रंग जा थी। मथे ॿिया बि आहिनि ॿ टे, पर उहे शायदि हिन में कैप्चर नथा थी सघनि पननि जी ओट में। हीअ ॾिसो ॿ हिकिड़ा ट्विन्स तव्हांखे नज़र ईंदा। टाइम थियो 1:15 ऐं कम वारी माई जे वञण खां पोइ मां कंटिन्यू कमु कंदी रही आहियां। तव्हां सां पूरो लुक शेयर नथी कयां। हीअ मां रिली सुबुह खां ॻंढणु शुरू कई आहे, जेका ॿारनि लाइ ठाहियां थी मां।
ऐं हाणे ही पटियूं खुटी पियूं ग्रीन थोरियूं कटियूं हुअमि कल्ह, त इहे ज़ाहिर मां इहे पूरियूं न कटे रखंदी आहियां, जीअं जीअं मूंखे ज़रूरत पवंदी आहे तीअं तीअं मां इन्हनि खे कटींदी वेंदी आहियां। सो हीअ हाणे कटियूं अथमि पटियूं, उनखां अलावा कुझु ॻंढ करे जेके ही प्रिंट मूंखे वणनि पिया प्यारा प्यारा, त उन्हनि जा मां पीसिस ॻंढिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिते ई प्रिंट सुहिणा आहिनि, मां चाहियां थी हर हाल में मुंहिंजो हिननि जो ज़रो बि ज़्यानु न थिए ऐं मुंहिंजे हिन रिलीअ में लॻी वञनि। ॿियो इहो त रिली माना त ॻंढ आहिनि ई, ॻंढ आहिनि ई टुकर ॻंढियल। पोइ अहिड़े क़िस्म जा ॻंढ जॾहिं असां हणंदा आहियूं न, जीअं मूं हिन में पीस में हयो आहे, हिन में हयो आहे, त इहे रिली जॾहिं सिबजी वेंदी आहे, धागनि मां निकिरी वेंदी आहे, त इहे नज़र बि न ईंदा आहिनि। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जो अगरि कुझु कजे त उन में कोई हर्ज न आहे। ऐं ॿियो त हिन महिल जेको आहे, हिन महिल ताईं मां कंटिन्यू हिते कमु कंदी रही आहियां, सिलाई कयमि, उनखां पोइ टुकड़ा खुटिया त उहे कटिया अथमि, ऐं लंच जी मां का ॻणती का तयारी न कई आहे। सो हाणे वञा थी लंच जे लाइ, ॾिसां कुझु छा थी कढी सघां उहो कयां, ऐं निमाज़ पढ़ंदमि, विझंदमि सिंजंदमि, सुराण जो वेट कंदमि, इहे सॼा कम कंदमि जीअं रुटीन जा रोज़ जा हूंदा आहिनि। उनखां पोइ जेको आहे मां तव्हां सां मिलंदमि वापसि, ऐं ॾिसंदमि त मां हिन में केतिरो कमु करे थी सघां। सो छो त जुनून हिन महिल मूंखे तारी आहे रिलियूं ठाहिण जो, त मां चाहियां थी इन जुनून में जेतिरो मुंहिंजो कपिड़ो यूटिलाइज़ थी वञे त ओतिरो बहितरु आहे। सो घणे खां घणो मुंहिंजी कोशिशि आहे। ऐं पीसिस बि जॾहिं त मां एॾा वॾा थी कयां, हे मां 5-5 इंच जो पीस रखियो आहे हिकिड़ो, त जल्दी थियूं सिबजी वञनि, ऐं मशीन ते त माशाल्लाह पोइ तकड़ में थियूं सिबजनि, हथ वारियूं देरि कंदियूं आहिनि। त मां मुंहिंजी बसि कोशिशि इहा आहे जेतिरो घणो कपिड़ो मां यूटिलाइज़ करे सघां कयां, छो त उनखां पोइ ॿिया इलाही सारा क्राफ्ट्स मुंहिंजे इंतज़ार में पिया आहिनि। एॾा सारा मटीरियल वरिता अथमि, उन्हनि खे बि इस्तेमालु करिणो आहे, तव्हां सभिनी सां शेयर बि करिणो आहे। सो हाणे फ़िलहालु त वञा थी किचन में, ॾिसां छा थी कयां। मां अची वई आहियां ॿाहिरि, खीर वारे खे बिल बि ॾेई छॾियो आहे, पोइ बि जेको आहे हिते बिल अञा फ्रिज ते लॻियल आहे। ऐं मुंहिंजे फ्रीज़र में ॾिसां त छा पियो आहे, टोस्ट पियो आहे। ऐं हुनखां अलावा भाॼीअ में सिर्फ़ु कद्दू पिया आहिनि, बॉइल थियल फ्रीज़ थियल, पर मुंहिंजो सफ़ा मूड न आहे। ऐं चिकन आहे, गोश्त आहे, बसि सम्झ में नथो अचे छा पचायां। कबाब जो दॿो भरियल पियो आहे, सो ॾिसां थी कुझु न कुझु त करिणो ई आहे। ऐं ॿियो त मूंखे अञा हे थाम बि अंदरि करिणा आहिनि, ऐं फ़ोन खे वापसि चार्ज ते रखी अचां, त हिते बीह हाणे मूंखे काफ़ी सारो कमु करिणो आहे। उनखां पोइ तव्हां सां मिलां थी, इहो बि शेयर कंदमि त छा थी पचायां। फाइनल इहो कयमि, चिकन कढियो अथमि, हीउ थोरो नंढो हिसो, ऐं नॉर्मल पाणी में भिॼाए रखियो आहे, त जीअं मां चिकन जो जेका ईअं कढ़ाई टाइप कुझु बोड़ ठाहियां। ऐं इन जो पघर ॾिसो, सुबुह खां मां हीअ मलाई कढी रखी आहे, इहा बि डिफ्रॉस्ट थी वई आहे, थी रही आहे आस्ते आस्ते, थी अञा न वई आहे, ऐं राति ताईं थी वेंदी त इन जो बि गिहु कढंदमि। ऐं हीअ हुया मुंहिंजा स्पाइडर प्लांट जा जेके बचा सड़नि पिया, स्पाइडर प्लांट बि अलाए छो मुंहिंजो ख़तमु थी रहियो आहे, त इन्हनि खे मां हिन थोरे पाणी में विझी रखियो आहे। घणो पाणी न विझिबो आहे, त जीअं हिननि जूं रूट्स रुॻो आलियूं थियनि। त 1-2 ॾींहंनि में ई मूंखे यकीन आहे त इनशाला हिननि जूं पाड़ूं निकिरी ईंदियूं, त मां हिननि खे वरी कुंडीअ में हणंदमि कंहिंमें। थांवनि जो मां हिते दुकानु कढियो आहे, सेल लॻाई छो आला हुया, कुझु घिमियल हुया, त मूं चयो पखो हलाए थोरो फैलायां थी, त जल्दी हिते सुकी वञनि। ऐं हिते ही ॾही ॼमाई हुअमि सुबुह, ॾही माशाल्लाह असांजी रोज़ानी खुराक जो हिकिड़ो लाज़मी हिसो हूंदो आहे, इन खां बग़ैर असां रही न सघंदा आहियूं। बाज़ार जी मां वठंदी न आहियां, इन करे खीर जेतिरो बि वठूं था उन मां जेको 2-3 ॾींहंनि जो बचंदो आहे, वरी उन्हनि खे गॾे काढ़े ऐं मां ॾही ठाहे छॾींदी आहियां। सो हाणे जेसि ताईं मुंहिंजो चिकन डिफ्रॉस्ट थींदो ऐं मुंहिंजा थांव सुकंदा, तेसि ताईं मां वञी निमाज़ पढ़ी ईंदमि। 3 थिया आहिनि ऐं लाइट बंदि आहे। मां हिते ईअं मिक्स ढाबा स्टाइल हिकिड़ो कढ़ाई जो बोड़ चाढ़ियो आहे चिकन जो, ऐं सुराणे मां निमाज़ पढ़ी वरितीसीं, बोड़ जी बाहि कंदमि बंदि। असां ॿई वेंदासीं हाणे ॿाहिरि, छो त मुंहिंजी दवाऊं ख़तमु थी वियूं आहिनि, त उहे वठणु वेंदासीं। ऐं इन विच में लाइट बि अची वेंदी, वापसि अची मानी पचाईंदमि। असां अची विया आहियूं ॿाहिरि, सो वापसि अचे मानी बि पचंदी ऐं खाधो कंप्लीट थींदो। हिन महिल फ़िलहालु असांखे ॿाहिरि ज़रूरी कमु आहे। ऐं सीमा झुराणी मूंखे चए पई त तव्हां पंहिंजी भित पेंट करायो। हिननि जॾहिं भित पेंट कराई, असांखे ईअं पियो लॻे ॼण स्टेज ठाहिरायो अथऊं। सो बहरहाल जनरेटर्स हलनि था, आवाज़ु शायदि न ईंदो हुजे, त मां वीडियो खे हिते ई बंदि थी कयां। असां जल्दी मोटी आयासीं, 3 थिया आहिनि, हाणे लाइट बि अची वई, ऐं वापसी ते रस्ते मां मुंहिंजा फेवरेट डंग ॾोका वरिता, जेके टुक टुक करे मां थोरा थोरा करे खाईंदमि। ज़ाहिरा बसि पुॼे त ख़ैर मां इहो सॼा हिकिड़े टाइम ते खाई थी सघां, पर मूंखे अलाउ न आहिनि। ऐं वापसि अचे वरी बोड़ खे उतां ई शुरू कयो अथमि पचाइणु, बाहि ॾिनी आहे देॻड़ीअ खे,
ऐं हाणे मां मानी पचाए वठंदसि। 6:15 थिया आहिनि, नमाज़ खां वांदी थी वियमि। हे आहे मुंहिंजे हिन रिलीअ जो फाइनल लुक, जंहिंमें मां क़िस्म ॿाराणा प्रिंट ऐं थोरा अहिड़ा हल्का फुल्का प्रिंट, जीअं हे हार्ट्स वारो आहे, स्टार वारो पीस आहे, चेक आहे, हिन ते अल्फ़ाबेट्स आहिनि ऐं नंबर्स आहिनि, ऐं के कार्टून्स वारा आहिनि, त इहे सॼा मां हिन में यूज़ कया आहिनि। पर हीअ कंप्लीट कोन्हे। मां हमेशह पीसिस जेके मेन पीसिस हूंदा आहिनि उहे कटे काउंट कंदी आहियां, ऐं पोइ मां उन्हनि खे रखी ॾिसंदी आहियां त जीअं हिकु जहिड़ा जेके आहिनि गॾु न अचनि। ऐं जेको हिकिड़ो को बि मां वटि पीस केतिरा था थियनि उन मां टुकड़ा, त उन्हनि खे पूरे में फैलाइणो हूंदो आहे मूंखे। हाणे हिते ॾिसो, हीअ फस्ट रो में मूं कैट वारो ॾिनो आहे, उनखां पोइ अॻियां हिते आहे, पोइ हिते आहे। इहो ब्लैक आहे, इन करे मां तव्हांखे इहो ॾेखारियां थी, इहो विज़िबल आहे चङी तरह सां। ऐं पोइ तव्हां हाणे हिन सॼे में ॾिसिजो ब्लैक कलर जा जेके पीसिस आहिनि कैट्स वारा, उहे कीअं आया आहिनि। ॾिसो, यानी ईअं जेको बि तव्हां वटि कपिड़े जो टुकड़ो आहे उहो पूरे में विरहाइजी वञे, ईअं न हुजे त उहो सॼा हिकिड़े पासे हिकु जहिड़ा अची वञनि। हाणे हिन में हार्ट्स ॾिसो, जेके वॾियूं हार्ट्स आहिनि चेक वारियूं, उहे बि तव्हां ॾिसंदव त तव्हांखे उहे बैलेंस्ड नज़र ईंदियूं, उहे मां पूरे में इक्वली विरहायूं आहिनि। अञा हे कंप्लीट न आहे, पीसिस अञा मां कटियां थी, त ॾिसो मुंहिंजो दुकानु निकितो पियो आहे। सो हिते मुंहिंजो कमु हले थो पियो, त बाक़ी अञा हिते हेसि ताईं 2 लाइनूं मथे अञा ईंदियूं, उहे मां कटिंग कयां थी पई। त ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त ईअं अंदाज़ो न थींदो त हिकु जहिड़ो पीस हिकु जहिड़े जे भरिसां न अचे। तंहिंजे करे उहो पहिरियों खां ई मां सॼा रखी ॾिसंदी आहियां, त जीअं ख़बर पइजी वञे त हिननि खे कीअं डिवाइड करिणो आहे। पोइ बसि हीअं खणंदी वेंदमि पूरी लाइन, ऐं मां हिन पिनअप कंदी वेंदमि, हीअ फस्ट रो, सेकेंड रो, थर्ड रो, त उनखां पोइ लाइन वाइज़ जेके आहिनि मां उन पिन्स विझी सॼनि में ऐं रखी छॾींदमि, मूंखे आसानी थींदी आहे। ॿियो तव्हां ॾिसो त हिन में साओ ऐं ॻाढ़ो रंग विझण जे करे केतिरी ख़ूबसूरती अची वई आहे। ऐं हीउ ॻाढ़ो हिन में पूरे में आहे ई कोन, सवाइ हिन हार्ट्स जे रेड कोई ॿियो हिन में कलर ई कोन्हे। तंहिंजे करे मां इहो सिलेक्ट कयो त हीअ ॿाराणा जेके आहिनि न, ॿारनि खे अहिड़ा कलरफुल ब्राइट जेके शेड्स वणंदा आहिनि, त हीअ हाणे सॼो जेसिताईं कंप्लीट थिए। ऐं हमेशह सॼी उमिरि मां डाइनिंग टेबल ते कमु कयो आहे या इस्त्रीअ जी टेबल ते बीही, त हाणे मां एॾी देरि बीही न सघंदी आहियां। इन करे मूंखे पंहिंजी हीअ सेटिंग एॾी ज़बरदस्तु लॻंदी आहे। हीअ नंढी कुर्सी ऐं मुंहिंजो पलंग, कंहिं बि क्राफ्ट लाइ, कंहिं बि कम लाइ मोस्टली हाणे मां हिते ई वेही इहो कमु कंदी आहियां। सो हीअ वीडियो हाणे मतिलबु हे वीडियो क्लिप हिते ई ख़तमु थी कयां। तव्हां ॾिसो केतिरो फ़र्क़ु आहे। उहे पीसिस जेके मां सेट करे अरेंज करे रखिया आहिनि, ऐं हे जेको हिसो कंप्लीट थियल आहे, सुभाणे कंप्लीट थींदो इनशाला, त मां हिन जी वीडियो बि ठाहे छॾींदमि ऐं पोइ उहा अलॻि सां शेयर कंदमि। जेकॾहिं तव्हां मां केर बि सिखणु चाहे त हिननि खे ॻंढण जो तरीक़ो कीअं आहे, नंढियूं टुकड़ियूं विच में कीअं ईंदियूं ऐं पटियूं कीअं लॻंदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हर कंहिंखे इहा ख़बर कान्हे, जिन खे ख़बर आहे उहो त सम्झी विया हूंदा, जिन खे न आहे ख़बर उन्हनि जे लाइ मां शेयर कंदमि इनशाला। अॼु कचहरी लाउंज मां थी कयां, छो त पंहिंजे पलंग ते मां वेहण जी जाइ न बचाई आहे, तंहिंजे करे ॿाहिरि अची वियमि ऐं ॿाहिरि वेही हुअमि। अॼु मां पंहिंजी कुझु दवाऊं वठणु, पर जंहिं मेडिकल स्टोर तां असां वठंदा आहियूं उहो बंदि हो, अलाए छो बंदि हो। हालांकि लॉकडाउन में बि मेडिकल स्टोर्स त खुलियल आहिनि, पर बहरहाल हिकु ॿ ॿिया नंढड़ा कम हुया, उहे करे ऐं ॾंग ॾोका वठी अची वियासीं। ऐं रिली जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारियमि, सॼो फैलो पियो आहे। हाणे वञी पिनअप कंदमि, सॼो वाइंड अप करे रखंदमि। ज़ाहिर आहे अॼु इन खां वधीक न सिबंदमि, ऐं सुभाणे इनशाला, सुभाणे बि चई नथी सघां त केतिरो कमु करे सघंदमि, छो त जे शादीअ जी असां तयारी पिया कयूं लॉकडाउन जे करे, उन जा त सॼा प्रोग्राम अपसेट थी विया आहिनि। त सुभाणे असां उन घर में वेंदासीं, त घर में नंढी हिकिड़ी तकरीब आहे। उनखां पोइ वरी शादी बि ईअं निकाह करे ईंदा वञी सादगीअ सां कुंवारे तन जे घर। उनखां पोइ वलीमो आहे, उहो बि हिकिड़ी थोरा माण्हू सफ़ा ॻणियल माण्हू पाण में उन्हनि जो थींदो न थिए। हालांकि सॼी जेका बि उन्हनि जी बुकिंग थियल हुई, हॉल्स ऐं होटल्स ऐं मानियूं ऐं सभु विया हलिया। सो बहरहाल अलाह साईं ख़ैरु करे, सिरनि ॾे ख़ैरु हुजे, त इहे मौक़िया ज़िंदगीअ में ईंदा रहंदा आहिनि। त सुभाणे असांखे हालांकि वञिणो राति जो आहे, पर तयारी थोरी सुबुह खां करणी पवंदी न, त ॾिसां थी सुभाणे मां छा छा कमु करे सघंदमि। ऐं मशरूम्स ओड़े पाड़े में सभिनी खे ॾाढो वणिया आहिनि। मूंखे त ख़ैरु कंहिं बि कोन चयो आहे, पर मां ॾिसां थी त गुज़रंदे हितां माण्हू, ख़ासि करे औरतूं 2 मिंट ज़रूरु बि ॾिसनि थियूं, या ॿार त बि इंजॉय था कनि। ऐं मूंखे हुननि जा आवाज़ पिया अचनि, ये तो मस्तु लॻ रहा आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, ॼण ॿाहिरि थोरी रौनक अची वई आहे। ऐं जीअं सीमा धुराणी लिखियो त पोयां भित खे पेंट करायो, हिते भित इलाही वॾी आहे। मुंहिंजो टुकुर अगरि मुंहिंजे घर जे साम्हूं वारो पेंट थींदो त मज़ो न ईंदो।
असांजे पाड़े वारनि जे घर में शादी हुई त उन्हनि पेंट करायो थोरो पंहिंजे साम्हूं, त ईअं पियो लॻे ॼण स्टेज था ठाराइनि। ऐं ॿी ॻाल्हि पर्सनली ईमानदारी जी ॻाल्हि ॿुधायांव त इहा मेरी भित फिटल ऐं मेरी ज़मीन उन ते इहा ग्रीनरी ऐं ॻाढ़ा इहे मशरूम्स एॾा था ठहनि, उन ते एॾा नुमाया थी पिया आहिनि उन मेरे कलर में। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां बे इंतिहा। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो को परमानेंट हल न आहे। ऐं इहे टोकरियूं फाइनली बारिश में उस में नेठि के ॾींहुं ख़राबु थींदियूं, हालांकि काफ़ी मज़बूत आहिनि, जल्दी ख़राबु कोन थींदियूं, त पर बहरहाल थींदियूं सही जॾहिं थियूं। फ़िलहालु त मज़ो थो अचे ॾाढो, ठीकु आहे न। सो इहा आहे सूरत हाल। ऐं कमकारियूं पिया हलनि था घर जा, ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां रिलियूं सिबी करे। मुंहिंजो मोस्ट फेवरेट कमु अथव, यकीन कयो, सिलाई मशीन सां सुई धागे सां। अलाए मूंखे मोहबत आहे, अलाए छा आहे, मां कुझु चई नथी सघां, जुनून आहे मूंखे बसि। सो अॼुकल्ह मां सभु कमु छॾे रुॻो इन में वेठी आहियां, त जेतिरो इन मुंहिंजे जुनून जो फ़ाइदो वठां, जेतिरो मुंहिंजा कॿट ख़ाली थियनि ऐं शयूं ठहंदियूं वञनि, कपिड़ो इस्तेमालु थिए, त सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो त सुबुह जेके मां तव्हांखे ॾेखारियमि त हिकिड़े प्लांट खे आर्च ठहियल हुई, त उन मां मनी प्लांट पटियो, त अञा ताईं मां उहो बाथरूम में बेसिन में ई पियो हो। हाणे मां उनखे नंढे टब में पाणी विझी उन में विझी आई आहियां, त जीअं पन ख़राबु न थियनि। छो त मां त कंटिन्यू इहो ई सिलाई जो कमु थी कयां, ऐं हितां उथी इहो इनखे ई बंदि कंदमि, रोज़ लाइनूं ठाहे उन्हनि जे हेठि पोएं पासे ॾांहुं मां नंबर लिखी छॾींदी आहियां, त हे बंडल पूरो हिकिड़ो बंडल ठाहे पूरी लाइन जो उन में पिन विझी छॾींदमि, पोइ उन पोएं पासे लिखी छॾींदमि नंबर, त लाइन नंबर 9, 10, 11, 12 जेतिरो जंहिंजो बि नंबर हूंदो आहे उहो लिखी छॾींदी आहियां। पोइ मूंखे आसानी थींदी आहे ॾाढी, त मां नंबर वाइज़ उहो बंडल हिक ॿिए सां ॻंढींदी वेंदी आहियां। ईअं मूंखे सहूलियत थींदी आहे, त मुंहिंजा जेके आहिनि कलर्स या प्रिंट उहे हिकु जहिड़ा न लॻंदा आहिनि कंहिं बि हंधि घणा। पोइ मां पूरो बैलेंस रखंदी आहियां, त पूरे में फैलाए छॾियां, त उहो डिज़ाइन या उहो प्रिंट जेको आहे या उहो कलर जेको आहे उहो सॼे में नज़र अचे। बाक़ी हाणे इहो रेड जेको डॉट्स वारियूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं हिकदमि, इहो खुटण वारो आहे, अलाए छा कंदमि ख़बर न आहे। फ़िलहालु त ॻंढ ॿंढ कंदमि, पहिरियों गुज़ारो कंदमि, पोइ ॾिठो वेंदो। सो बसि इहो ई हाल अहिवाल आहे। ऐं सुभाणे प्लांट्स जो कुझु कमु कंदमि। पहिरियों इरादो इहो आहे, कपिड़ा बि धोइणा आहिनि, इलाही सारा मेरा थी विया आहिनि, रोज़ था मेरा थियनि, रोज़ अलाए घणा था मेरा थियनि, पर बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां सभिनी खे मशरूम्स ऐं मुंहिंजूं रिलियूं ॾाढियूं वणियूं आहिनि, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। त कमु त मूंखे उअई बि करिणो आहे, ज़ाहिर आहे इहो मां कंदी रहंदमि, छो त मां पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ कंदी आहियां, शेयर इन लाइ कंदी आहियां त ॿियनि खे आइडियाज़ ॾियण लाइ। ऐं जेकॾहिं तव्हां मां कोई बि अहिड़ो कुझु करण जी कोशिशि करे थो, जीअं काफ़ी सारनि कमेंट्स में लिखियलु हो, त असांखे बि दिलि थी चए रिली ठाहिण ते, या किन चयो त असां शुरू कई आहे, ॾाढी ख़ुशी थी मूंखे। त अगरि मुंहिंजे करे कोई पंहिंजो टाइम जो सही इस्तेमालु करे थो वञे, या इहो हुनर इहो शौक़ु कोई अख़्तियार थो करे, त मूंखे ॾाढो इहा ॻाल्हि वणे थी। सुठी ॻाल्हि आहे त असांखां को कुझु चङो सिखे, का ग़लति शइ मूंखां न सिखे, कुझु चङो सिखे, कुझु कंस्ट्रक्टिव, कुझु पॉज़िटिव, ठीकु आहे। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं, इलाही कचहरी थी वई आहे। ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हांखे सलामत रखे, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे छा रिकॉर्ड करे सघंदमि, कुझु चई नथी सघां। ऐं जेकॾहिं असां वञूं था शादी वारे घर में, त थी सघे थो मूंखे सुभाणे वारो व्लॉग अपलोड करण में देरि थी वञे, वापसी मूंखे देरि थी वञे ईंदे ईंदे, त मां उहो न करे सघां। उते वञी ज़ाहिर मां रिकॉर्डिंग नथी करे सघां, छो त ॿिया माण्हू न चाहींदा आहिनि अचणु व्लॉग्स में। बाक़ी ईअं मूंखे थोरी घणी का झलक, का डेकोरेशन हूंदी या कुझु हूंदो, त मां उहो रिकॉर्ड करे सघंदमि। त बहरहाल घर वापसीअ ताईं मूंखे देरि थी वेंदी, त सुभाणे वारो व्लॉग लेट बि थी सघे थो, ऐं सुभाणे वारो व्लॉग ॿिए ॾींहुं सुबुह ते बि अची सघे थो। उहो कुझु बि फ़िलहालु मां नथी चई सघां, ठीकु आहे। सो इंशाअल्लाह अल्लाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह पाए।